ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ है 14/6/2026। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइस कोर्स 24/10/2010। समय जी रफ़्तार प्रमाण हाणे विशेष स्वभाव संस्कार परिवर्तन करण में तीव्र गति लायो। मनसा द्वारा आत्माउनि खे भिन्न भिन्न किरनियूं ॾियो। अस चारों ओर जे परमात्म तख्त नशीन ब्रिकुटी तख्त नशीन ऐं विश्व जे तख्त नशीन ॿारनि खे ॾिसी बाप दादा हर्षित पिया थियनि। ये परमात्म दिल तख्त सिर्फ़ु तव्हां ब्राह्मणनि जे लाइ ई आहे। ब्रिकुटी जो तख्त त सभिनि वटि आहे, लेकिन परमात्म तख्त सिर्फ़ु ब्राह्मण आत्माउनि जे भाग्य में ई आहे। ये परमात्मा तख्त विश्व जो तख्त दिलाईंदो आहे त टे तख्त जे अधिकारी आत्माऊं तव्हां ब्राह्मण ई आहियो। ये परमात्म तख्त केतिरो श्रेष्ठ आहे, ॿियो कोई युग में परमात्मा तख्त प्राप्त न थींदो। ये परमात्मा तख्त ॻायल आहे। परमात्म तख्त जे अधिकारी भक्ति मार्ग में भी माला जा मणके जे रूप में उन्हनि जो गायन पूजन थींदो आहे। कोटनि में कोई जे रूप में गायन थींदो आहे। वरी भावना सां हिकु हिकु मणके खे केतिरी ऊची दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। कंहिंखे कहिड़े मणकनि खे जेका हिन समय बाबा जे दिलि तख्त नशीन आहिनि। त तव्हां सभिनि खे फ़ख़ुरु आहे न, फ़ख़ुरु आहे कि असांजे सवाइ कोई बि हिन तख्त जो अनुभव न करे सघंदो आहे। लेकिन तव्हां सभु ब्राह्मणनि जो त जनम सिद्ध अधिकार आहे। तव्हांजे लाइ इहे तख्त गले जो हार आहे। त एतिरो नशो रहंदो आहे कि भॻवान जे दिलि तख्त जे अधिकारी आहियूं। ये नशो ख़ुशी सभिनि खे सदा स्मृति में रहंदी आहे कि असां बाबा जे दिलि तख्त नशीन आहियूं, भॻवान जे दिलि तख्त नशीन आहियूं। असांखे इन जो निश्चय ऐं नशो रहंदो आहे। बाप दादा अहिड़े टे तख्त जे अधिकारी ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। वाह मुंहिंजा श्रेष्ठ अधिकारी ॿार, वाह चईंदा आहिनि, वाह बाबा वाह। ऐं बाप चईंदा आहिनि, वाह ॿार वाह वाह। स्वयं बाप बि अहिड़े ॿारनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। त नशो आहे न कि असां केरु आहियूं। जेतिरो निश्चय हूंदो ओतिरो ई नशो हूंदो। ऐं निश्चय जो नशो तव्हांजे चहिरे ऐं चलन सां ॾेखारे में ॾींदो आहे। जंहिंखे निश्चय आहे उनखे नशो ज़रूरु हूंदो आहे। बाप दादा बि हाणे हर ॿार जे चहिरे ऐं चलन द्वारा आत्माउनि खे अनुभव कराइणु चाहींदा आहिनि। वाणी द्वारा त अनुभव करणु लॻिया आहिनि। हाणे अनुभव करण जो कार्य शुरू थियो आहे। पहिरियों ॿुधंदा हुया, सोचंदा हुया। हाणे तव्हां ब्राह्मण आत्माउनि जी स्थिति जो प्रभाव अनुभव करणु लॻिया आहिनि। त पंहिंजे पाण खे चेक करो कि मां सॼे ॾींहं में केतिरो समय परमात्मा दिलि तख्त ते रहंदो आहे। छो जी ये तख्त विश्व जो राज्य प्राप्त कराइण जे आधार आहे। त हिन दिलि तख्त जे आधार ते जेतिरो समय तव्हां दिलि तख्त जे अधिकारी रहंदा आहियो ओतिरो ज़्यादा समय भविष्य में राज्य घराने में अधिकारी ठहींदा आहियो। त चेक करिणो आहे कि जॾहिं खां मां ब्राह्मण ठहियो आहे केतिरो समय दिलि तख्त नशीन ठहियो आहे। तख्त ते त नंबरवार वेंदा, लेकिन इन जे आधार ते सदा राज्य फैमिली में घराने में अधिकारी ठहींदा। चेक कयो आहे कॾहिं कि केतिरो समय असां बाबा जे दिलि तख्त ते रहंदा आहियूं। दिलि तख्त सां उतरी त न वेंदा आहियूं, पंहिंजो हिसाबु कढणो आहे। छो जी हिन जो आधार सां तव्हां सदा राज्य घराने में ईंदव। चेक करिणो आहे कि तख्त खे छॾे कॾहिं मिट्टी में पांव त न रखंदा आहियूं। 63 जन्मनि जो संस्कार अनुसार देह भान रूपी मिट्टी में पांव रखियो आहे। हिन देह भान ऐं ॿियो हिकु आहे देह भान, ॿियो आहे देह अभिमान। देह अभिमान जी मिट्टी गहरी आहे, लेकिन देह भान जी बि मिट्टी आहे न। माण्हू बि चईंदा आहिनि जॾहिं मनुष्य हली वेंदो आहे
ऐं जलाईंदा आहिनि त इहे ई चईंदा आहिनि कि मिट्टी में मिली वई। त चेक करो, मिट्टी में पांव त न वेंदो आहे न। देह भान में अचणु अर्थात मिट्टी में पांव रखणु। देह भान में अचणु मतलब मिट्टी में पांव रखणु। ऐं देह अभिमान त गहरी मिट्टी आहे। बाप दादा तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे लाइ 3 तख़्त ॾिना आहिनि। श्री तव्हां लाडला आहियो न, सिकीलदा बि आहियो, लाडला बि आहियो। त जो लाडला ॿारु हूंदो आहे उनखे झूले में या गोदी में रखंदा आहियूं, मिट्टी में पांव रखणु न ॾींदा आहियूं। त जो 3 तख़्त जे अधिकारी आहिनि उन्हनि जे लाइ बाप दादा केतिरा भिन्न भिन्न झूला ॾिना अथनि। कॾहिं शांति जे झूले में झूलो, कॾहिं सुख, कॾहिं प्रेम। तख़्त ऐं झूलो हिन में ई पांव रखिणो आहे। कई ॿार पुछंदा आहिनि असां भविष्य में छा ठहींदासीं, किथे ईंदासीं। त बाप चईंदा आहिनि जेतिरो समय खां आया आहियो ओतिरो समय में चेक करो कि मुंहिंजो पांव जेतिरो समय थियो ओतिरो ई समय झूले में आहे या तख़्त ते रहियो आहे, ओतिरो ई भविष्य में रॉयल घराने में रहंदासीं। रॉयल प्रजा में बि न ईंदासीं, रॉयल घराने में रहंदासीं। त इहे हिसाब हर हिकु पंहिंजे पाण में कढो। ॿिए खे न ॾिसणो आहे, पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे कि असां केतिरो समय बाबा जे दिलि तक नशीन रहंदा आहियूं। पंहिंजो हिसाब कढो। हर हिकु चाहींदो छा आहे, रॉयल घरानो राज्य घराने में ई रहे। त हाणे बि जेतिरो समय मिलंदो आहे, अशु जी समाप्ति त अचानक थियणी आहे। त जेसिताईं समाप्ति थिए तेसिताईं हाणे बि चेक कंदा त जेतिरो समय ज़्यादा बाप जी गोदी में, तख़्त ते, झूले में रहंदा ओतिरो समय रॉयल फैमिली में, घराने में भाग्य प्राप्त कंदा। बाप दादा हर ॿार खे सॼे समय 21 जन्म ही रॉयल घराने में, चाहे सूर्यवंशी चाहे चंद्रवंशी, ॿिन्ही युगनि में रॉयल फैमिली में रहण जे अधिकार ॾिनो अथई। लेकिन अधिकार वठणु हर हिकु ॿार जे मथां आहे। ब्रह्मा बाबा सां प्यार आहे त ब्रह्मा बाबा जो बि तव्हां ॿारनि सां प्यार आहे। ब्रह्मा बाप तव्हां ॿारनि खे साथ साथ रॉयल घराने में ॾिसणु चाहींदा आहिनि। तव्हां छा सम्झंदा आहियो, ब्रह्मा बाप जे आसपास रॉयल घराने में रहण वारा आहियो या थोरो समय रहण वारा आहियो? पोइ दूर त न वञणु चाहींदा आहियो न? ॿुधायो न। आधार आहे संगम युग ते शिव बाबा जे दिलि तक नशीन रहण। बाप दादा जो ॿारनि सां एतिरो प्यार आहे जो तव्हां सभी चईंदा आहियो साथ रहंदासीं, साथ हलंदासीं ऐं साथ ईंदासीं। हाणे ब्रह्मा बाप ऐं ब्रह्मण साथ आहिनि, चाहे अव्यक्त रूप में, लेकिन साथ आहिनि। हाणे बाप दादा ॾिठो आहे कि ॿारनि खे माया बि अञा ताईं छॾंदी न आहे, उन्हनि जो बि प्यारु आहे। अॼुकल्ह 2 रूप में विशेष माया बि चांस वठंदी आहे, 2 रूपनि में ईंदी आहे। व्यर्थ संकल्प ॿियो किथे कॾहिं इहा लहर आहे कि मां जो कयो सोचो मां ई राइट आहियां, मां घटि न आहियां। इहा लहर फैलियल आहे, मां ई राइट आहियां। लेकिन जो कनेक्शन में ईंदा आहिनि या निमित ठहिया आहिनि उहो बि तव्हांजे वीचार जो साथ ॾींदा आहिनि। ॿियनि जी बि वेरिफिकेशन मिलणी खपे न। उहो बि तव्हांजे वीचार में साथ आहिनि, ॿियनि जी बि वेरिफिकेशन मिलणी खपे न। इहे व्यर्थ संकल्प टाइम वेस्ट कंदा आहिनि। हिन करे बाप दादा रोज़ जी मुरली मनन करण लाइ, सेवा करण लाइ होमवर्क में रोज़ ॾींदा आहिनि।
अगर मनन करो या मनन कंदे कंदे मग्न थी वञो त ये रोज़ जो होमवर्क मन खे बिज़ी करण जो साधन आहे। ॿुधायो न, मनन करण या मग्न आयो थी वञणु, ये बाप दादा रोज़ जो होमवर्क हिन करे ॾींदा आहिनि जीअं कि ॿारनि खे होमवर्क एतिरो ज़्यादा ॾींदा आहिनि न लौकिक में, ताकी उन्हनि जी बुद्धि करण में बिज़ी रहे। ये रोज़ जी मुरली हुन में 4 ई सब्जेक्ट जो होमवर्क, मनसा बि, वाणी बि, कर्म बि, अटेंशन ऐं दिव्यता जो इशारो होमवर्क आहे। कि सॼो ॾींहुं पंहिंजे मनसा खे चेक करो, वाणी खे चेक करो, कर्म में अटेंशन ॾियो ऐं दैवी गुण धारण करे असां सभु कर्म करूं था, इहे ध्यानु ॾियो। त होमवर्क में बिज़ी रहंदा त व्यर्थ संकल्प जे अचण जी मार्जन न रहंदी। हिन विधि खे अपनाईंदा रहंदा त व्यर्थ संकल्प स्वतः ई पाण सां विदाई ॾींदा। श्री बाप दादा ॾिठो आहे, याद जी यात्रा ते सभिनि जो नंबरवार अटेंशन आहे, वाचा सेवा में बि अटेंशन आहे, लेकिन हाणे पंहिंजे संस्कार व ॿिए जे संस्कार खे परिवर्तन करणु, इहे स्वभाव संस्कार जेके रॉयल रूप में तव्हां चईंदा आहियो नेचर, मुंहिंजी नेचर भाव न हुयो, लेकिन नेचर जो ऑटोमेटिकली कमु कंदी आहे, इहा आहे त हिन करे ईअं थी वियो। ये धारणा जी सब्जेक्ट हाणे बि रॉयल रूप में ईंदी आहे, है न। त हाणे असांजो ओरिजिनल नेचर जे अनुसार ऑटोमेटिकली कमु थिए। त बाप दादा अॼुकल्ह इहे इशारो ॾींदा आहिनि कि जो बि धारणाउनि में कमी आहे उनखे विशेष अटेंशन ॾियो। बाप दादा पहिरियों बि चयो हुई कि हाणे धारणा में ये मुख्य धारणा जो अटेंशन ॾियो। कोई भी ॻाल्हि थी वई त चेक करो, सेकेंड में फुल स्टॉप ॾेई सघंदा आहियो कि चाहींदा आहियो फुल स्टॉप, लेकिन थी वेंदो आहे क्वेश्चन मार्क। फुल स्टॉप न, अधु फुल स्टॉप लॻंदो आहे ऐं मात्रा ठही वेंदी आहे। अॻियां हली अहिड़ा सर्कमस्टेंसिस ईंदा जो तव्हांखे सेकेंड में फुल स्टॉप लॻाइणो पवंदो। हुन समय क्वेश्चन मार्क, आश्चर्य मार्क खे ठीकु करणु लॻो एतिरो समय न मिलंदो। सेकेंड में फुल स्टॉप जी आवश्यकता हूंदी। इन जो अभ्यास काफ़ी समय पहिरों खां खपे, तॾहिं समय ते विजयी ठही सघंदव। त हलचल जे समय जॾहिं संस्कार स्वभाव जो पेपर थिए, हुन जे लाइ हाणे खां अहिड़े समय में अभ्यास करो त ॾाढे समय जो अभ्यास अॻियां हली तव्हांखे ॾाढो सहयोग ॾींदो। त हलचल जे समय जॾहिं संस्कार स्वभाव जो पेपर ईंदो, हुन जे लाइ हाणे खां ई अहिड़े समय में अभ्यास करो कि सेकेंड में फुल स्टॉप ॾेई सघूं था। अभ्यास करो ॾाढे समय जो, त अभ्यास अॻियां हली तव्हांखे ॾाढो सहयोगी ठहींदो। त बाप दादा अमृत वेले चकर लॻाईंदा आहिनि त हर हिक जे पुरुषार्थ खे चेक कंदा आहिनि। छा 4 ई सब्जेक्ट में पुरुषार्थ तीव्र आहे व साधारण आहे, त छा ॾिसंदा आहिनि समय जी रफ़्तार प्रमाण। हाणे पुरुषार्थ में सदा तीव्र पुरुषार्थ जी आवश्यकता आहे। त बाप दादा इशारो था ॾियनि, समय तीव्र गति सां समीपता जे नज़दीक अचे थो। हुन हिसाब सां हाणे विशेष स्वभाव संस्कार जे परिवर्तन में तीव्र गति खपे। सेकेंड में फुल स्टॉप। जो स्वभाव संस्कार बाप जी श्रीमत अनुसार न आहे मतलब न करणो आहे, मतलब न करणो आहे। हाणे बाप दादा सभी ॿारनि खे समान ठाहिणु चाहींदा आहिनि। तव्हांजो लक्ष्य बि आहे न बाप समान ठहिणो ई आहे। इन जे लाइ सभिनि खां सहज साधन आहे ब्रह्मा बाप खे फॉलो करो, टैली करो, जो भी कर्म करो टैली करो, मिलान करो। ब्रह्मा बाप जो ये कर्म व बोल या संकल्प रहियो चइबो बि आहे न, पहिरियों सोचो पोइ करो। ॻाल्हाइण जे लाइ तोलो पोइ
बोलो। त सुनियो बाप दादा हाणे छा चईंदा आहिनि, तव्हां बि चाहींदा आहियो न, जॾहिं रोअ रियान कंदा आहियो त बाप दादा ॾाढी मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, उमंग जी ॻाल्हियूं बि ॾाढी सुठी कंदा आहियो न। ये करे करे ॾेखारींदासीं, इहे करिणो ई आहे, इहे थियणो ई आहे, इहे संकल्प ॾाढा उमंग जा हूंदा आहिनि, है न। लेकिन कर्म में अचण में कुझु बदिली वेंदो आहे, कुझु थींदो आहे। बाक़ी बाप दादा भिन्न भिन्न प्रकार जी सेवा जे प्लान जो ठाहींदा आहिनि, उहो पसंदि कंदा आहिनि। प्रोग्राम बि जाते जाते सुठा हलनि था, लेकिन हाणे जेतिरो वाचा द्वारा या भिन्न भिन्न विधियुनि द्वारा करो था, सफलता बि आहे, बाप दादा ख़ुशि बि आहिनि। सिर्फ़ु हाणे मनसा द्वारा अनेक आत्माउनि खे सुख जी किरनियूं ॾियो, शांति जी किरनियूं ॾियो, ख़ुशियुनि जी किरनियूं ॾियो, प्रेम जी किरनियूं पहुचायो, है न। वाचा सेवा जो करो था प्लान, ये सभु ठीकु आहे, लेकिन बाबा हाणे मनसा में अटेंशन दिलवाइनि था। सेवा बि करो, सेवा सां गॾु गॾु इहा करो, पंहिंजे ई संस्कार परिवर्तन व ॿियनि जे संस्कारनि खे सहयोग ॾियणो आहे। इन में टाइम कईअनि खे ज़्यादा लॻी वेंदो आहे। पंहिंजे ई संस्कार परिवर्तन या ॿिए जे संस्कारनि खे सहयोग ॾियण, इन में टाइम ज़्यादा लॻी वेंदो। त मनसा सेवा द्वारा भिन्न भिन्न किरनियूं आत्माउनि खे पहुचायो। बाबा चवनि था इन जो अटेंशन अॻियां हली करे ॾाढो आवश्यक पवंदो, उन जे मथां बि ध्यानु ॾींदा आहियो न। जो ॿार सम्झंदा आहिनि कि इहा सेवा मां कंदो रहंदो आहे, उहो हथु ठाहियो। अच्छा कंदा आहियो, उन्हनि खे मुबारक हुजे। जो न कंदा आहिनि उन्हनि खे करणो खपे। अॻियां हली करे सर्कमस्टेंसिस अहिड़ा ठहींदा जो ॿुधण वारा ॿुधाइण वारा ॿिन्हिनि जो मेल मुश्किल थी वेंदो। इन करे ॿई सेवायूं हाणे खां जेतिरो थी सघे ओतिरी आदत विझो। मन बिज़ी बि रहंदो त मनमना भव थियणु सहज थी वेंदो, है न। मन बिज़ी रहंदो त मनमना भव थियणु सहज थी वेंदो। श्री बाबा खे यादि करे त किरनियूं ॾींदासीं न। मन बिज़ी थियण सां संस्कार स्वभाव खे सहज परिवर्तन करण में मदद मिलंदी, है न। मन बिज़ी थियण सां जॾहिं असांजो मन बिज़ी थी वेंदो त स्वभाव संस्कार सहज परिवर्तन करण में मदद मिलंदो। त मन सां सेवा करो। मनसा सेवा सां व्यर्थ सां मुक्ति वेंदा। बाबा जी यादि रहंदी त ऑटोमेटिकली प्योर थींदा वेंदा। अॼु ख़ासि डबल फॉर्नस सां मिलण जो ॾींहुं आहे। बाप दादा खे ख़ुशी आहे, वाह डबल फॉर्नस वाह। बाप दादा खे ख़ुशी आहे कि विश्व जे कोने कोने में जो बाप जे कल्प पहिरों वारा ॿार छिपा हुआ आहिनि, त विश्व जी सेवा में डबल फॉर्नस निमित आहिनि। ऐं बाप दादा ॿुधायो बि आहे कि हर हिकु पंहिंजी एरिया गांव शहरनि में जो रहिया आहिनि होसि ताईं पहुचण जो प्लान ठाहींदा रहंदा आहिनि। इन जी मुबारक हुजे। न त जॾहिं समाप्ति थींदी, हालतियूं बदलंदा त तव्हां सभिनि खे चाहे भारत चाहे विदेश ॾाढो उल्हाना मिलंदो कि असांजो बाबा आयो ऐं तव्हां असांखे ॿुधायो ई न। संदेश त ॾींदा आहिनि, ॾाढो उल्हाना मिलंदा पोइ अंत में ॾाढो। त बाबा चवनि था हिन करे हाणे करूं था ऐं ज़्यादा कोई कोनो रहिजी न वञे, हिन जो प्रयत्न करो। बाक़ी बाप दादा डबल फॉर्नस या देश वारा ॿिन्हिनि ॿारनि खे जो चारों ओर पंहिंजो पुरुषारत था करनि,
उन्हनि खे ॾिसी ख़ुशि आहिनि, ॾाढो ॾाढो ख़ुशि आहिनि। छो ख़ुशि आहिनि? हाणे देश में विदेश में इहे प्लान ठाहे थो। बाप दादा खे पसंदि आहे न कहिड़े बि साधन सां संदेश पहुचाइणो खपे। इहा साइंस वास्तव में तव्हां माण्हुनि जे लाइ समय ते ॾाढो मददगार ठहींदी। साधन दिन प्रतिदिन नया नया निकिरंदा रहंदा, उन्हनि खे कार्य में निर्विघ्न लॻाईंदा वेंदव। तव्हां जिते बि मीटिंग कंदा आहियो सर्विस वधाइण जी, बाप दादा वो ॿुधंदा आहिनि, ख़ुशि बि थींदा आहिनि कि ॿारनि जी बुद्धि में हाणे ऑल राउंड वञे थी साधननि की सेवा में लॻाइण लाइ। हिन करे जो बि तव्हां प्लान ठाहींदा आहियो त बाप दादा ॿुधंदा आहिनि, चकर लॻाईंदा आहिनि। तव्हां किथे बि मीटिंग करो, चाहे दिल्ली में करो, देश में कंहिं बि शहर में करो, चाहे विदेश में किथे बि करो, बाप दादा सभु ॿुधंदा रहंदा आहिनि। बाप दादा वटि बि साधन आहिनि, हिन जे लाइ बाप दादा फॉरन जा हिकु देश में जो बि आया आहिनि हर हिक खे छा ॾींदा आहिनि, ॾाढो ॾाढो प्यार ॾींदा आहिनि। सिर्फ़ु हाणे थोरी तीव्र गति लाहियो, प्लान खे प्रैक्टिकल में नई नई ॻाल्हियूं लाहींदा रहो। ॾिसो तव्हांजो इहे यज्ञ आरंभ थियण जे थोरे वर्ष पहिरियों इहे सभु इन्वेंशन शुरू थी। साइंस बि तव्हांजी सेवा जी मददगार आहे, ख़ूब लाभ उठायो, तव्हांजे लाइ ई निकिती आहे न। दिन प्रतिदिन ॾिसो केतिरी नई नई ॻाल्हियूं हाणे निकिरनि थियूं। इहे ड्रामो तव्हांखे सहयोग ॾींदो, साधन तव्हांखे सहयोग ॾींदा। अच्छा, हाणे सदा ख़ुशि त आहियो ई, सदा ख़ुशि आहियो त सदा ख़ुशि रहंदा आहिनि जो उहा हथु उठायो। कोई ॻाल्हि थी वञे त बि ॻाल्हियूं त ईंदियूं, त ख़ुशि रहंदा आहियो, वॾो हथु उठायो, वेलकम कंदा आहियो न ॻाल्हियुनि जी, कि घबराईंदा त न आहियो न, वेलकम कंदा आहियो न। अनुभवी ठाहींदियूं आहिनि न ॻाल्हियूं असांखे अनुभवी ठाहींदियूं आहिनि। इहे विघ्न अनुभव जी अथॉरिटी खे वधाईंदो आहे। माया अची वई हीअं न करो, इहे पेपर आहे। माया चईंदा आहियो, माया खे अॻियां वधाईंदा आहियो, पेपर आहे बाबा जी न, सेकेंड में फुल स्टॉप। माया खे त तव्हां ॼाणे विया आहियो, केतिरे वर्षनि सां ॼाणे विया आहियो। माया छा आहे? हिन करे माया सां घबरायो न, पेपर सम्झी करे ख़ुशी सां पेपर ॾियो ऐं अनुभव जी क्लास खे अॻियां वधायो। ये क्लास वधाइणो आहे, मूंझणो न आहे, छा करां, कीअं करां, छो, ये ब्राह्मणनि जो सोचण जो कमु न आहे। त्रिकालदर्शी आहियो, छो, कीअं, इहे उठी न सघंदो आहे। पेपर आयो, अनुभव जी क्लास खे अॻियां वधायो, ख़ुशि आहियो न। हाणे त अनुभवी ठही विया आहियो ऐं ठहींदा बि रहंदा। अच्छा, जो भी पत्र फ़ोन जंहिंजे यादि प्यार या संदेश बाप दादा जे प्रति आया, उन सभी ॿारनि खे बाप दादा पंहिंजे नैननि में समाईंदे हुए यादि प्यार या सर्विस समाचार या मन जो पुरुषार्थ जो समाचार ॾिनो। उन सभिनि खे बाप दादा मनसा द्वारा मर्ज करे सुख शांति ख़ुशी जी किरनियूं ॾियनि था। हाणे त तव्हां एॾा भरपूर थी विया आहियो कि तव्हांखे ॿियनि खे ॾियणो आहे न। अञा बि बाप दादा असांखे नयनि खे ॾींदा आहिनि, पुराणो त हाणे बाप समान ठही करे उन्हनि खे ॿियनि खे ॾियणो। चाहे कोई हिते न बि भेजो, लेकिन दिलि सां संकल्प कयो, उहो संकल्प बि बाप वटि पहुची वियो आहे। चारों ओर जे हिम्मत बच्चे मदद बाप, मीठे मीठे ॿारनि खे बाप दादा यादि प्यार ॾियनि था। ऐं हिन वर्ष कोई न कोई पंहिंजे प्रति या सेवा केंद्र जे प्रति या विश्व जी आत्माउनि जे प्रति कोई न कोई अहिड़ो प्लान ठाहिणो आहे। पंहिंजे प्रति, सेवा केंद्र जे प्रति, विश्व जी आत्माउनि जे प्रति
कोई न कोई अहिड़ो प्लान ठाहियो जो सेवा जो फल बल सर्व आत्मनि खे प्राप्त थी वियो। चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा जो विशेष दिल जो यादि प्यार स्वीकारजो। अच्छा, ओम शांति। वरदाना साधारणता द्वारा महानता खे प्रसिद्ध करण वारा सिंपल ऐं सैम्पल ठहो। जीअं कोई सिंपल चीज़ अगरि स्वच्छ हूंदी आहे त पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदी आहे। ईअं मनसा जे संकल्प में, संबंध में, व्यवहार में, रहन सहन में जो सिंपल ऐं स्वच्छ रहंदा आहिनि न, उहे सैम्पल ठही सर्व खे पंहिंजी तरफ़ स्वतः आकर्षित कंदा आहिनि। मनसा जे संकल्प, संबंध, व्यवहार, रहन सहन में सिंपल जो रहंदा आहिनि, उहा सैम्पल ठही सर्व आत्माउनि खे पंहिंजी तरफ़ स्वतः आकर्षित कंदा आहिनि। सिंपल अर्थात साधारण, साधारणता में महानता आहे, प्रसिद्ध थींदी आहे। त साधारण अर्थात सिंपल न, वो प्रॉब्लम रूप ठही वेंदो आहे। जो साधारण अर्थात सिंपल न आहे न, वो प्रॉब्लम रूप ठही वेंदो न। इन करे चई रहे न सिंपल रहो। ॾिसो, ज़्यादा लोकल चीज़ पाईंदा त तव्हांजे शरीर खे उहा डिस्टर्ब कंदी। ज़्यादा महांगी चीज़ वठंदव त उन ते ज़्यादा ध्यानु वेंदो कि किथे ख़राबु न थी वञे, ईअं न थी वञे। हिन करे बाबा चवंदा आहिनि साधारण रहो। गुमदी बि थी वई, टुटी बि पई त हर्जो न, त उहो प्रॉब्लम रूप बि न ठहींदो, न हुन तरफ़ सां न हुन तरफ़ सां। हिन करे साधारण रहो। साधारणता में ही महानता आहे। स्लोगन आहे, दिलि सां चओ मुंहिंजो बाबा त माया जी बेहोशी सां अखियूं खुली वेंदियूं। दिलि सां चओ मुंहिंजो बाबा त माया जी बेहोशी सां अखियूं खुली वेंदियूं। अव्यक्त इशारो, हाणे आवाज़ में, हाणे आवाज़ सां परे। जेतिरो इहो अभ्यास सरल ऐं सहज थी वेंदो, ओतिरो संपूर्णता समीप ॾेखारे में ईंदी। संपूर्ण स्टेज जी निशानी आहे उन्हनि जो पुरुषार्थ सरल हूंदो। याद जी यात्रा, सर्विस ॿई सहज पुरुषार्थ में अची वेंदा। जॾहिं ॿई ही सरल ऐं सहज अनुभव थियनि, बाबा चई न मन सां सेवा करो त पुरुषार्थ बि थी वेंदो, सेवा बि थी वेंदी। त इहो सहज थी वियो न। त जॾहिं ॿई सहज ऐं सरल ऐं सहज अनुभव थिए, तॾहिं सम्झो संपूर्णता जी अवस्था प्राप्त थियण वारी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।